कौमी असैम्बली जे इजलास जी सतलुकाती एजेंडा जारी। इजलास अॼु शाम 5 बजे थींदो। प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट तरमीमी ऑर्डिनेंस पे लिफाद में पेश कयो वेंदो। आलमी रैंकिंग में पाकिस्तानी अदलिया जे 149 नंबर बाबति ध्यान छिकायो नोटिस भी शामिल। इजलास में PIA जा जहाज़ ग्राउंड पुॼण जो मामलो बि उथारियो वेंदो। सुप्रीम कोर्ट में जजिस जे तादाद में वाधे जो बिल मंज़ूर कराइण जो इम्कान। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु मंझंदि 2 वॻे सॾाए वरितो। इजलास में मुल्की मुआशी सूरतहाल ऐं अहम क़ानूनी मामलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। स्टेट बैंक की मॉनेटरी पॉलिसी कमेटी जो इजलास अॼु थींदो। इजलास में व्याजी शरत जो तयन कयो वेंदो। स्टेट बैंक जो पॉलिसी रेट 17.5% आहे। व्याजी शरत गुज़िरियल 3 इजलासनि में 4.50% घटाई वई हुई। मालियाती शोबे की व्याजी शरत में 2 खां 3% घटाई जो इम्कान। PTI अगवान आज़म सवाती जी 8 केसनि में ज़मानत मंज़ूर। दहशतगर्दी चोर अदालत आज़म सवाती जी ज़मानत मंज़ूर कई। प्रोसिक्यूटर पारां आज़म सवाती जी ज़मानत जी मुखालिफ़त। अदालत आज़म सवाती जी ज़मानत 20,000 रुपए जी मचलकन एवज़ मंज़ूर कई। गवादर में पाकिस्तान कोस्ट गार्ड की कार्रवाई 1292 चरसत कयो। पाकिस्तान कोस्ट गार्ड तर्जुमान मौसर हथायल मंशियात की मालियत 2 करोड़ 16 लाख रुपया है। टाली भरिसां शेर शाह जी पुछड़ीअ में अणसुञातल शख्स जो लाश बोरीबंद लाश ॻोठाणनि जी इतला ते पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिबि फोती शख्स वटां सुपारियुनि खां सवाइ का बि शइ हथ न आई। फोती जी सुञाणप बि न थी सघी आहे। सुल्तान कोट भरसा मुबीना तो रक़बा थियल जपान वारसन जणे जो जे वारसन जो एहतजाज। वारसन शिकारपुर चेकबाबाद क़ौमी शहर ते धरणो खणी रोड ब्लॉक करे छॾियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त नौजवान खे अॻिवा ते 12 कलाक गुज़री चुका आहिनि पर पुलिस गुम आहे।